कोटली कबीर का खबर शामिल क्यों पिया। गुलाम असगर हुलियो जे रिपोर्ट मुताबिक कोटली कबीर भरसा गोठ हाजी हैदर राजपूत जो रहवासी मोहम्मद असलम राजपूत प्रेस क्लब कोटली कबीर पहुंची करे प्रेस कॉन्फ्रेंस कई असगर अली राजपूत अंसर अली राजपूत ते टे नामालूम मानू हला करे मुखा लाइसेंस वारी बंदूक फुर करे फरार थी वया। जॾहिं त मां खानवाड़ थाने ते एनसी दाख़िल कराई आहे पर पुलिस हींअर ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। जॾहिं त असांजा पाण में मसला बि हलंदड़ आहिनि पर पुलिस मुखालिफ़ धुर खां ॻरी रिश्वत वठी ख़ामोश थी वञे थी। जॾहिं त मां एनसी बि खानवाड़ थाने ते दाख़िल कराई आहे, मुंहिंजी का दाद फरियाद न थी आहे। उन वधीक एसएसपी नौशरो फिरोज़ डीएसपी कंडियारो ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजी फुर थियल बंदूक वापसि कराई ऐं अहिड़नि माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई।